जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 17 सितंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई धार्मिक यात्रा थियण जी संभावना आहे। साण ही साण कोई मंगल कार्य थियण जी भी अॼु घर में संभावना थी सघे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। पुण्य में हुननि जी वृद्धि थियण जी संभावना आहे ऐं स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ही रहंदो। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। अॼु सूर्य भगवान जी उपासना करण या हुननि खे जल चारण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। धन धान्य जी प्राप्ति जा योग बीठा आहिनि। कोई भी हथ में कमु खणंदा उहो पूरो थींदो ऐं सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य भी तमामु सुठो रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जाम कम हथ में अची था सघनि, पर जाम सोचे समझे करे सजगता ऐं सुरक्षा माना प्रॉफिट ऐं लॉस जाम चङी तरह सोचे करे हथ में कम खणंदा त बेहतर रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो मन अॼु खुश रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं तनाव सां भरियल थी तो सघे। अॼु मेंटल स्ट्रेस वधण जी आशंका आहे। तव्हां जो स्वास्थ्य बाक़ी ठीक रहंदो। कार्यस्थल ते भी ॾींहुं साधारण रहंदो। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई नओं कम शुरू करणो हुजे या कोई इन्वेस्टमेंट करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य ते थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां अखियुनि जो या पेट जो हुननि खे अॼु तमामु ध्यानु रखण जी ज़रूरत आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हां जो ॾींहुं साधारण रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल में कोई भी कम हथ में खणंदा त हुन में तव्हां खे सफलता जी प्राप्ति थींदी। दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी भी अॼु मिली थी सघे। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कंहिं न कंहिं सां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बेहतर रहंदो। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ही रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। गाय खे चारो खाराइण अना तव्हां जो ॾींहुं बेहतर करे तो सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे
अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे घर में ख़ासि करे पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। व्यापार में वृद्धि भी अॼु थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। वारह जयंती त अॼु जे ॾींहं में वारह जयंती यानी विष्णु भगवान जा जेके 10 अवतार आहिनि हुननि जो हिकु अवतार अॼु जे ॾींहं ई विष्णु भगवान धारण कयो हुयो। हिन जी पौराणिक कथा जे हिसाब सां जॾहिं हिरण्याक्ष पृथ्वी खे खणी करे समुद्र में विझी आयो हुयो त चवंदा आहिनि कि सभी देवतागण जेके आहिनि उहे विष्णु भगवान वटि विया हुया, जाम प्रार्थना कई अथऊं त विष्णु भगवान स्वयं हिकिड़े वराह यानी सूअर जो रूप धारण करे पृथ्वी के गोले करे पंहिंजे थतून ऐं 2 दंदनि जे विच में लगाए करे पृथ्वी के वापस हुननि स्थापित कयो हुयो ऐं हिरण्याक्ष खां बचायो। स्थापित करण खां पोइ हिरण्याक्ष सां भगवान विष्णुअ जो यानी वारह भगवान जो युद्ध थियो हुयो, जंहिंमें हिरण्याक्ष जेको आहे उहो माराए वियो हुयो। त अॼु जे ॾींहं में विष्णु भगवान जी पूजा करण, हुननि खे पंचामृत सां सनानु कराइण, कुछ ना कुछ मिठी शइ भोग लगाइण, चंदन जो तिलक लगाए करे भगवान जो नाम स्मरण करण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। त तव्हां सभिनीनि खे वारह जयंती जी जाम जाम वाधायूं हुजनि। विष्णु भगवान तव्हां जे मथां ऐं तव्हां जे परिवार वारनि जे मथां सदैव ही आशीर्वाद बरसाईंदा अचनि, इहा ई मां भगवान सां कामना थो कयां। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे निहारिका जी जो, जेके वाशी नवी मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जो स्वास्थ्य बरोबर नथो रहे। त निहारिका जी तव्हां जे कुंडली जे हिसाब सां तव्हां खे रोज़ सुबुह जो सूर्य भगवान के तांबे जे लोटे में थोड़ो कुमकुम विझी करे जल विझी करे सूर्य के अर्घ ॾियणु खपे। साण ई साण जेतिरो थी सघे हनुमान चालीसा जो पाठ करण ऐं हनुमान जी उपासना करण तव्हां जे लाइ तमामु लाभदायक मञी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हां खे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।